मेहर शहर में मंशियात जे अॾनि ऐं मंशियात फरोशनि ख़िलाफ़ शहरनि पारां एहतजाज ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़िन पारां हलायल ख़बरुनि खां पोइ मेहर पुलिस हरकत में अची वई। मेहर जे बी सेक्शन पुलिस CIA इंचार्ज तारिक सोलंकी, SHO अनवर लगारी ऐं बेजी अगवाणी में शहर जे कासाई मोहल्ले में ओचितो छापो हणी वॾे मिक़दार में नशेआवर सुपारियुनि जो हिकु वॾो तइदाद हथ करे जवाबदार कल्लू मल खे पिण गिरफ़्तार करे वरितो आहे। होॾां मेहर जे A सेक्शन पुलिस SHO अनवर लगारी जी अगवानी में हिकु रूपोश जवाबदार सनाउल्लाह खोखर बहादुर डीपर समेत 4 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे हिकु अदद पिस्टल हथ करे वरितो आहे। मेहर पुलिस हिकु ॿी कार्रवाई दौरान पुलिस हिकु ॻुझे जॻह ते छापो हणी मंशियात फरोश जवाबदार अदबेलो मल्हा ऐं हाकिम डीपर खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियल मंशियात फरोशनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। होॾां कल्लू मल जी घरवारी ऐं संदसि न्याणी जो चवणु हुयो त असां मंशियात फरोश न आहियूं। राति देर सां पुलिस जा 25 ॼणा असांजे घर में काहे पिया। घर मां सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी वई आहे। पुलिस घर में घिरी असांखे मारकुट कई आहे ऐं औरतुनि जी तज़लील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची